بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي سلسلة أسانجو جيكو आहे آداب النبوية الآداب النبوية هي عنوان جا हिस्सो आहे الرياء بالعبادات इबादतुनि में रियाकारी करणु इहो हिकिड़ो तमामु ख़तरनाक शइ आहे तंहिंजे करे असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शयुनि खां ॿुधायो वियो आहे ऐं सम्झायो आहे त पंहिंजी इबादत विञायो न छो जो ही तमामु ख़तरनाक शइ आहे ऐं इन में असांखे नबी करीम झले थो छो जो शिरक में पइजी थो वञे इंसानु जेको आहे रियाकारी में जेको पए थो उहो शिरक में पइजी थो वञे त ऐं ॿियो त असांखे जेके बि अलाह ताला क़ुर में हुकुम कयो आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो आहे त हर इबादत जेसिताईं ख़ालिस अलाह जे लाइ न हूंदी त उहा अलाह ताला चए थो मूंखे क़बूल ई कोन्हे इहो जेके उलमा उन में चवनि था मिन शुरूत अल अमल सालिह यकून ख़ालिसन मिन रिया शर्त आहे हर अमल में जेको अलाह ताला क़बूल कंदो त उहो ख़ालिस अमल अलाह जे लाइ हुजे छो जो जे उन में तूं रियाकारी कंदे त तूं इहे नंढे शिरक में पइजी वेंदे नंढो शिरक बि यानी मुसीबत वॾी आहे हिकिड़ी ईअं न सम्झे त माण्हू नंढो आहे त शिरक असग़र जेको इहो बि पंहिंजा पहिरियां पंहिंजा अमल बर्बादु कंदो जेके तूं निमाज़ू रोज़ा रखी थो त इहो इन जे करे त इंसानु इन शइ खां बचे इहो अलाह ताला क़ुर में असांखे चए सूरत निसा में इन जो दलील बि आहे त चए थो अलाह ताला चए थो इन्नल मुनाफ़िक़ीन युख़ादिऊन अल्लाह मुनाफ़िक़ जेके आहिनि अलाह सां गुमराहियूं था कनि युख़ादिऊन अल्लाह वहुव ख़ादिऊन अलाह उन्हनि खे सम्झी वियो आहे अलाह उन्हनि जो ख़ालिक मालिक उनखे ख़बर आहे व इदा क़ामू इला सलात ॾिसो अलाह ताला चए थो जे निमाज़ जे लाइ उथंदा क़ामू कुसाला जे उथंदा निमाज़ जे लाइ थकल टुटल सफ़ा जान मिसूर ईअं चवंदा त बसि ॼण के वॾो थोरो था कनि अलाह ते क़ामू कुसाला युराऊन अन्नास रिया जेको असांजो मौज़ू आहे युराऊन यानी माण्हुनि खे ॾेखारनि था सिर्फ़ु युराऊन अन्नास वला यज़कुरून अल्लाह इल्ला क़लीला दिलि में पंहिंजे सीने में अलाह खे तमामु घटि यादि था कनि इहो सिर्फ़ु रिया इहो सूरत निसा में अलाह ताला चए 142 आयत में चए थो ऐं अमल जेको इंसानु इहे जेके मुनाफ़िक़ हूंदा आहिनि इहे अमल कंदा तमामु घटि पर जे माण्हू हूंदा या कंहिं मजमा में हूंदा माज़रत कंहिं मजमा में हूंदा त पोइ ॾिसंदे ज़बान बि ज़िक्र थींदी तस्बीह बि हथ में हूंदी ऐं हू पंहिंजे रियाकारी में ॿुॾंदा पिया त बसि माण्हुनि खे ॾेखारियूं त असीं बि दीनदार रहूं छो हिकिड़ो हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारे में मन समा अल्लाह बि जेको अलाह खे ॾेखारण जे लाइ चाहे थो त अलाह उनखे बि ॾेखारींदो मन समा अल्लाह बि वमन रा अल्लाह बि जेको माण्हुनि खे रिया करे ॾेखारे थो त क़यामत ॾींहुं अलाह साईं उनखे बि माण्हुनि खे उघाड़ो करे उहो ॾेखारींदो त हीउ माण्हू जेको हो त हीउ कहिड़ो अमल कंदो ॾिसो न इहा हदीसूं ख़तरनाक तमामु इंसान इन ॾे तवजो करे त जेको हींअर तूं हींअर माण्हुनि जे अॻियां भली निमाज़ करे थो पढ़ी या तस्बीह थो पढ़ी या ज़िक्र ज़बान ते माण्हुनि खे ॾेखारी थो अलाह साईं क़यामत सॼी दुनिया जे अॻियां सॼी मख़लूक जे अॻियां तोखे उघाड़ो कंदो इन शइ ते छा कंदो सॼी ख़ल्क़ खे चवंदो त हीअ रियाकारी कंदो हो ऐं हीअ मुरा इहो हीअ मुनाफ़िक़ हो सॼे माण्हुनि जे अॻियां तोखे इन शइ जी तोखे तकलीफ़ मिलंदी इहा रिवायत मुस्लिम आहे सही मुस्लिम में त इहो जेको असीं अमल कयूं था जेको बि कयूं था कहिड़ो बि हुजे थोरो या घणो को सदको था कयूं को मदद था कयूं कंहिंखे या निमाज़ ते था वञूं या रोज़ा था रखूं या ज़िक्र था कयूं इन्हनि में जे रियाकारी दाख़िल थी त असांजो अमल बर्बादु थी वेंदो इन में जे रियाकारी जी थोरी बि दाख़िल थी न त असांजो अमल बर्बादु थी वेंदो सिर्फ़ु तोखे रोज़ जी तकलीफ़ उञ बुख लॻंदी ऐं जेके ज़िक्र करीं थो पंहिंजी जान खे तकलीफ़ ॾींदे छो जो हदीस क़ुदसी आहे त अन अग़न शुरका अलाह साईं चए थो मां शिरक खां मूंखे ज़रूरत कान्हे कंहिं शिरक जी ऐं शिरक जेको अहिड़ी शइ तव्हां कयो था इन जी मूंखे ज़रूरत कान्हे आन शिरक मन अमिल अमलन अशरक फीही मई गैरी तरक़्तुहु व शिरक जंहिं बि इंसान जिन शिरक कयो रियाकारी कई कीअं जेको बि अमल करे थो ऐं उन जे दिलि में थोरी बि आहे त मां फ़लाणे खे ॾेखारियां वॾेरो आहे या अमीर आहे या वज़ीर आहे या ऑफिसर आहे या जज आहे या पंहिंजा ई आहिनि बसि ॾिसनि यार हीउ मौलवी आहे हीउ दीनदार आहे नेक आहे निमाज़ी आहे जे इहो केर बि इंसानु शिरक पंहिंजे दिलि में इहो करे थो त ॿिया बि मूंखे ॾिसनि त मूंखे यानी कुझु इज़त वधीक ॾियनि अलाह साईं चए थो
عملا أشرك فيه معي غيري تركته وشركه मां उन खे छॾे ॾींदुसि ऐं ॾिसो न अलाह जे असांखे छॾे ॾींदो त पोइ असांजे लाइ केरु आहे क़यामत ॾींहुं उते का असांजा ज़ात वारा न जा असांजा सौट मारोट ईंदा असांखे जा असांखे औलाद कमु ईंदो जा पैसा कमु ईंदा जा असांखे रुतबो अमीर आहे वज़ीर आहे ऑफिसर आहे जज आहे न इहे कमु ईंदा कुझु कोन कमु ईंदो इहे सभु शइ उहा असांखे कमु न ईंदी असांखे अलाह क़यामत ॾींहुं जो हूंदो असांखे पंहिंजे साए में रखंदो पंहिंजे अलाह ताला असांखे रहमत में दाख़िल कंदो त पोइ असां बची वेंदासीं बाक़ी जे अलाह साईं पंहिंजो सायो असांखे छॾे ॾिनो असांखे छॾे ॾिनई ऐं अलाह चए थो तरक़्तु उहो शिरक जे छॾे ॾींदो अलाह खे असीं कंहिंखे सताईंदासीं कंहिंजे पोयां लॻंदासीं कहिड़ियूं दरगाहूं उते ॻोल्हींदे या केॾे वेंदे असुल त शिरक में पियो इन्हनि मुसीबतुनि जे करे सो हींअर हाणे केॾे वेंदो सो रियाकारी जेकी आहे तमामु ख़तरनाक शइ आहे ऐं ख़राबु शइ आहे इंसानु कोशिशि करे त इन शइ खां बचे ऐं पंहिंजे अहल औलाद खे बि नसीहत करे वेझे वेझे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि बचाए छो जो अहिड़ी किनी आहे इन जी रियाकारी जे बदबू हुजे न त केरु असांजे वरिसां केरु वेहे न वेही सघंदो अहिड़ी किनी शइ आहे छो जो तूं कहिड़ो बि अमल दुनिया वारनि जे लाइ कंदे त थी सघे उन्हनि खे ख़बर न पए पर अलाह सां हिकिड़ो अलाह सां दोखो कहिड़ो करे सघंदे अलाह त दिलनि जो मालिक आहे अलाह सां दिलनि ॾे थो ॾिसे त इंसानु रोज़ो रखे अलाह जे ख़ातिर सदको करे अलाह जे ख़ातिर कंहिंजी मदद थो करे अलाह जे ख़ातिर कंहिंखे बि हीअं यानी मदद कराई थो घर ठाराई थो हमराही कराई थो कहिड़ी शइ अलाह जे ख़ातिर सहाबी चवंदा असांखे ॾुखिये में ॾुखियो अमल खां वधीक पंहिंजी दिलि जी नियत जेकी आहे असांखे ॾाढी ॾुखी लॻंदी सिधी करणु छो शैतान ईंदो न दिलि खे फूक ॾींदो त यार हा भली भलो अमल थो करी वाड़ियो आहे तूं त तमामु बहितरु अमल करे छॾियो वाड़ियो आहे तूं त ॾाढो सुठो अमल थो करी त इहो शैतान दिलि खे फूक ॾींदो ॾिस तोखे हाणे माण्हू छा चवंदा चवंदा यार हीअ आलिम आहे यार ॾिसी तालिब इल्मु आहे यार हीअ मौलवी आहे यार हिन खे इल्मु ॾिस केॾो आहे ॾिस हीअ यार नेक केॾो आहे माण्हू ॾिसी था चवनि तोखे इशारा था कनि ऐं इहा शइ माण्हू हीअ शैतान तोखे बि दिलि में फूक विझंदो ऐं ॿियनि ओसे पासे माण्हुनि खे बि वञी चवंदो हा कुझु तव्हां हिन जी बि नेकी कयो तव्हां हिन जी बि कुझु नेक हू बि चवंदा यार वाड़े तूं त भलो माण्हू आहीं यार असांखे ख़बर ई कान्हे तूं अहिड़ो नेक निमाज़ी आहीं पर इहो सभु ॿिन्हिनि खे किराइण जे लाइ छो हिन खे शिरक में किरायो हुनखे फासायो हिन में हाणे हीअ जो मुनाफ़िक़त में पची वेंदो कहिड़ी दीन जे लाइ फ़तवा ॾींदो कहिड़ो मुख़लिस थी ऐं जवाबु ॾींदो दीन जी इंसान खे जंहिं ख़बर न हूंदी मुख़लिस हूंदो न चवंदो मूंखे ख़बर कान्हे पर जे मुनाफ़िक़त में पइजी वेंदो रियाकारी में पइजी वेंदो पोइ छा कंदो पोइ हर शइ जो जवाबु ॾींदो चवंदो हा हिन शइ जी बि ख़बर आहे हिन शइ बि वाड़ियो आहे मां हीअ बि पढ़ी आहे मूं हीअ बि ॿुधी आहे मां हीअ बि मूंखे ख़बर आहे पोइ हणंदो डज़ जिथे बि लॻो पोइ इहो उते मुसीबत में पइजी वेंदो माण्हू पाण ग़लति रस्ते ते पर ॿियनि खे बि गिले उन रस्ते में आणींदो उहे वरी ॿियनि खे वरी 3 खे वरी 10 खे वरी लखनि खे इहा ॻाल्हि पहुची वेंदी उहे सभु अमल कंदा त मुचड़ा पहिरियों खाईंदो ऐं पोयां विच में जे उन्हनि बि कई त अलाह ताला असांखे तव्हांखे रियाकारी खां बचाए ऐं शिरक खां नंढे खां विचोले खां नंढे खां वॾे खां सभिनि खां बचाए ऐं अमल इंसान करे ख़ालिस अलाह जे ख़ातिर करे त अलाह ताला असांखे हुकुम इहो ई कयो अब्दुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन ख़ालिस इबादत अलाह जे लाइ कयो असांखे ॿियो कुझु असांखे न खपे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।